أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: ولو كنت فظا غليظ القلب لانفضوا من حولك فاعف عنهم واستغفر لهم وشاورهم في الأمر. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे इन्हनि अल्फाज़नि जे ज़रिए पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु सिफ़त बयान करे उम्मत मुहम्मदीअ खे हिकु तालीम ॾिनी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी उहा सिफ़त मुबारक कहिड़ी आहे? अल्लाह से फरमाए तो मुंहिंजा सुहिणा नबी वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्ब, जेकॾहिं तूं सख़्त दिल हुजी हा, सख़्त तबीयत, सख़्त मिज़ाज हुजी हा, लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक, त सुहिणा नबी हे मुख़्तलिफ़ क़िस्म मुख़्तलिफ़ क़बीलनि जा सहाबी सॻोरा तुंहिंजे चौधारी न वेहंदा। अमां ॿुधो हूंदो उलमा इकराम खां इब्तिदा इस्लाम में, बल्कि इब्तिदा इस्लाम खां बि पहिरियां, माना हुज़ूर सलातो सलाम जन जी नबूअत शुरू थियण खां पहिरियां अरब क़ौम जे अंदरि जेका जाहिलियत हुई, ज़िद्दियत हुई, थोरी थोरी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ ऐं झगड़ो, लड़ायूं ऐं मुक़ाबला थींदा हुआ, उहे एॾा त उरूज ते हा जो मामूली मामूली ॻाल्हियुनि ते जहिड़ा थी पवंदा हुआ ऐं खून रेज़ियूं थी पवंदियूं। मसलन कंहिं हिकिड़े चयो त अड़े मां उठ ते वञा पियो, शाही ख़ानदान जो माण्हू हुउसि, तूं वरी मूंखे किरास छो कयो, वॾो थी वई तकड़ में, उन ते विड़ी पवंदा मामूली ॻाल्हि ते। असां शाही ख़ानदान जा माण्हू, असां वेठा हुआसीं, तूं वरी मोतबर थी करे बीठो आहीं वरी मथां, या असां जंहिं रस्ते खां वञूं था उन रस्ते खां तूं वरी असां अॻ में थो टपीं, मामूली मामूली ॻाल्हियुनि ते जहिड़ा थी पवंदा। हुज़ूर सलातो सलाम जन खे अल्लाह से फरमाए थो, इहा जेका कावड़ीली ऐं गुस्सीली ज़िद्दी क़ौम हुई, अणपढ़ी क़ौम, इन क़ौम में सुहिणा तोखे असां मबूस फरमायोसीं, मोकिलियोसीं, पैदा कयोसीं, पोइ तुंहिंजूं तबियतूं असां बणायूं, नरम दिल हुजणु, शफ़ीक़ हुजणु, महिरबान हुजणु, हर हिक जे लाइ आसानी करणु, सभिनी जे लाइ हर मामले में आसानियूं पैदा करणु, इहा तुंहिंजी सिफ़त आहे। पर जे सख़्त हुजी हा त इहे मुख़्तलिफ़ तबियतुनि वारा कावड़ील ज़िद्दी क़ौम जा माण्हू, अॻुवाण, इहे सभु तुंहिंजे चौधारी ईअं न वेहंदा। इहा तारीफ़ अल्लाह ताला सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी क़ुरान पाक जे अंदरि करे उम्मत खे सबक़ ॾिनो त मुंहिंजे महबूब वारियूं सिफ़तूं अपनाईंदव त कामयाब थींदव। नरम दिल जेको माण्हू आहे, पंहिंजे घर जा भाती बि उनखे चाहींदा आहिनि, मिट माइट पाड़ेसरी बि उनखे पंहिंजे ॻाल्हियुनि में मुशावरत में आणींदा आहिनि। हर हिकु उनजी तबियत खे पसंदि करे उन सां मशवरो करणु चाहींदो आहे त यार नरम दिल आहे, ॻाल्हि कंदासीं, मशवरो सुठो ॾींदो। हुज़ूर सलातो सलाम जन जे सिफ़तुनि में इहे ॻाल्हियूं नुमायां अचनि थियूं। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हुज़ूर सलातो सलाम जन पंहिंजे ज़िंदगीअ जो आख़िरी हजतुल वदा जॾहिं फरमाइनि पिया त उन वक़्तु जॾहिं मुज़दलिफ़े में तरसिया पिया, हिकिड़ो साहबी सॻोरो आयो, सा कंदो, डुकंदो, दौड़ंदो, बग़ैर कंहिं तमहीद जे, बग़ैर कंहिं वॾे तंतराक साईं बाबा या कुझु लक़ब पुछण जे, फौरन अची करे चवणु लॻो त साईं मथो कुड़ाइण खां अॻु ई मां, क़ुर्बानी करण खां अॻु ई मां मथो कुड़ाए छॾियो, हाणे छा कयां? हुज़ूर फरमायोसि हाणे कुड़ा, कहिड़ी वॾी ॻाल्हि। वरी ॿियो आयो, उन चयो त साईं मां क़ुर्बानी कई कान्हे, मां ॿिए पासे हलियो वियुसि, हद खां निकिरी वियुसि, पाण फरमायो हाणे करे छॾ, साईं मथो कुड़ाइण मूंखां रहिजी वियो आहे, हाणे करे छॾ। एॾो आसान कयूं
ॿिए रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत उम्मे हानी जंहिंजे घर खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज शुरू कयो, उहा हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घर आई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रिवायत में अचे थो उन वक़्तु वेंझनि पिया, गुस्ल कनि पिया। अम्मा फातिमा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी प्यारी न्याणी उहा चादर चौधारी वेड़ियूं ऐं पर्दो कयूं बीठी आहे। उम्मे हानी अची करे सलाम कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधो हुनजो आवाज़ु, पुछा फरमायूं त केरु आहे? हुन पाण चयो त साईं मां उम्मे हानी आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनजी ॻाल्हि ॿुधी गुस्ल मां फारिग़ थिया, वरी नफ़िली निमाज़ पढ़ियऊं। नफ़िली निमाज़ पढ़ण खां पोइ उम्मे हानी फरमाए थी मूंखां पुछऊं कीअं अचणु थियो आहे? त हुन चयो त साईं असां वटि हिकिड़ी औरत आहे, क़ैदी थी करे आई आहे, हज़रत अली साईं आहे न, उहो फरमाए थो त असां हुनखे क़तल कंदासीं, छो त जंग जो दौर हो, जंग में क़ैदी दुश्मन जा अची पिया वञनि त हुन में ख़तरो हो त मथां असांजी जासूसी करे असांजो जंगी माहौल हुननि खे ॿुधाइणो वञे पोइ असांजी जंग नाकाम थिए, ऐं जंगनि में इहे शयूं हूंदियूं। साईं अली चवे थो त असां हुनखे क़तल कंदासीं ऐं उहा आहे मुंहिंजे घर, मुंहिंजे अमान में आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उम्मे हानी जंहिंखे तो अमान ॾिनी आहे असां हुनखे अमान ॾिनी। एॾा आसान हुया। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाईं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी भेरे असांजे घर आया। असांजे घर में कुझु खाइण पीअण जी का अहिड़ी शइ मौजूदु कोन हुई, अलबत्ता हिकिड़ी बकरी हुई, रिढ, उनखे असां ॾुधोसीं, पर खीरु थोरो हुयो। उहो थोरो वरी पेश करणु सुठो कोन पियो लॻे त घर वारनि थोरो हुन में पाणी मिलाए त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो जो पेश कयोसीं त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे पीअणु फरमाए, पीअंदा रहिया। माना उन दौर में ॾिसो सहाबा किराम खे इहा ॻाल्हि बि न पई महसूसु थिए त पाणी विझंदासीं त वरी मथां साईं जन चवनि त ईअं छो या कीअं। माना एॾो मामिलो आसान हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ज़िंदगी गुज़ारण जो। ऐं वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि ईअं कोन फरमाईंदा त वाह थोरो हो त बि ठीकु आहे, पाणी त न मिलायोसीं, जीअं असांजूं तबियतूं हूंदियूं आहिनि हल्कड़ियूं, बिस्मिल्लाह रहमान रहीम करे पाण पीअणु फरमायूं, थोरो प्याले में बचो। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे खॿे पासे खां हज़रत अबू बकर साईं वेठल हो, जेको हज़रत अबू बकर साईं सहाबा किराम में मुक़द्दस हिकु हैसियत रखण वारो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सहुरो बि जानशीन बि, एॾी वॾी हैसियत, गार यार बि, सफ़र में हर ॻाल्हि में हर वक़्तु हुज़ूर जन सां गॾु गॾु उहो जलील क़द्र साहबी सॻोरो वेठल हो, पर भरिसां वरी हिकिड़ो आराबी साहबी सॻोरो वेठल हो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन प्याले में पी करे खीर जॾहिं बचायूं त सभु ॾिसी करे सोचनि पिया त हाणे हुन खां पोइ हुज़ूर जन कंहिंखे इहो प्यालो बचाए करे कंहिंखे खीर ॾींदा, हिन अबू बकर साईं वेठो आहे। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अबू बकर फज़ीलत में अगरचे मथे आहे तोखां, पर तरीक़ो बहितर इहो ई आहे त साॼे पासे खां शुरू करे तूं पी। हज़रत अबू बकर साईं जन खे बि इन लफ़्ज़नि सां चई आहे त फज़ीलत में हुजणु पंहिंजे जॻह ते आहे, पर हिकिड़ो सुन्नत तरीक़ो उनखे बरक़रार रखणु हर ॻाल्हि में इहा पंहिंजी जॻह ते आहे। उन ॿारहाड़ीअ जे उन साहबीअ ते शफ़क़त फरमायो, उनखे चओ तूं पी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ओबर जंहिंखे मिली वञे त ॿियो हुनखे छा खपे। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जिस्म खे गरमाइश ऐं कुझु बीमारनि खां तहफ़ुज़ ख़ातिर हजामो कराईंदा, जिस्म जो वाधारो खून कढाईंदा। उन दौर में आम हुयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि कढायो। हिकिड़ो तबीब आयो, उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो खून हजामे जे सूरत में कढियो। पर अॼोके दौर में त हीअं टुको ॾेई थोरो ऐं आहिनि नंढा इहे बाल वांगुरु औज़ार आहिनि जेके उनखे हणी था छॾनि, पोइ पाण खून चूसनि था। उन ज़माने में तबीब ईअं कंदा, थोरो त टुको ॾेई वात रखी करे चूसींदा। उन ज़माने में ईअं थींदो, जंहिं खून उहो चूसियो वरी हिकिड़े प्याले में जमा कयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहो प्यालो हिकिड़े साहिब खे फरमायो वञी साइड ते किथे हारिया। हू जो वियो त सोचई त हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पाक खून आहे, कीअं कयां, सोचे सोचे हेॾे होॾे ॾिठई केरु कोन, पी आयो हुज़ूर जन जो खून आहे, ईअं हारिया। मोटी आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछा फरमाई काॾे कई, छा करे खून जो, साईं मां पेट में हारे आयुसि, लफ़्ज़ चवणु लॻो पेट में हारे आयुसि।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो त जंहिंजे खून सां मुंहिंजो खून मिली वियो उनजे मथां जहन्नम हराम। एॾा महिरबान आहे। पर हिन मां इहे ॻाल्हियूं साबित न थियूं थियनि फतवा जूं त को कंहिं माण्हूअ जे जिस्म मां खून निकिरे त पोइ वरी ॿियो माण्हू पी छॾे। उहा अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़ासि सिफ़त हुई, पाण साईं जन जो पाक खून हो, इहा हुनजी सआदत हुई जंहिंजे पेट में वियो। एतिरे ताईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नरम दिल हूंदा हुआ, शफ़ीक हूंदा हुआ, महिरबान हूंदा हुआ। जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घर में पाण साईं जन खां रोज़ो आहे, साहिल को दर ते अचे थो त पुछा था फरमाइनि त आहे कुझु त उनखे ॾियूं। जवाब थो मिले त साईं हिकिड़ी खजूर पई आहे जेका तव्हांजे इफ़्तार जे लाइ आहे। पाण फरमाइनि हुनखे ॾेई छॾियो, उहा बि हुनखे ॾेई छॾियो। पाण पाणीअ ते रोज़ो खोलणु पसंदि फरमायूं। एॾा आसान ऐं नरमी कंदड़ आहे। इहे सभु शयूं तक़ाज़ा चूं कनि हिन ॻाल्हि जूं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नरमी करे, आसानी करे, शफ़क़त करे उम्मत खे सेखारियो आहे, सबक़ ॾिनो आहे त नरम दिल हुजो, नरम गुफ़्तगू हुजो, पंहिंजा हुजनि या परावा हुजनि, सभिनी सां अहिड़ा नरम थी करे हलो जो हर माण्हू तव्हांखे आसानी सां फॉलो करे सघे। कोई का ॻाल्हि पुछणु चाहे थो, कोई पंहिंजे कम में तव्हां खां सहारो वठणु चाहे थो, या कंहिंखे तव्हांजी वक़्त ते ज़रूरत आहे, अहिड़ा कड़क ऐं सख़्तु न हुजो जो उहो वक़्त ते तव्हां खां कमु न वठी सघे, नरम हुजो। तॾहिं त रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ पढ़ंदा, हज़रत हसन हज़रत हुसैन साईं हुज़ूर जन जे मथां चढ़ी वेही रहंदा। सजदे में जॾहिं वञनि त उन्हनि मथां चढ़ी वेही रहनि, न त सख़्तु तबियत हुजे माण्हू त ॿार ईअं थोरी खेॾंदा, मथां चढ़ी वेही रहंदा। त इहे सभु शयूं सेखारनि थियूं त इंसान में नरमी जेका हूंदी, इहा नरमी बहितरीन फ़ाइदा ऐं नतीजा कढंदी आहे। तॾहिं त अलाह साईं फरमायो पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़अफ़ु अन्हुम वस्फ़ह। सुहिणा नबी इन सहाबा किराम जूं जेके उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं पेश अचनि उनखे दरगुज़र कंदो वेंदो कर, वस्तग़फ़िर लहुम, दरगुज़र बि कंदो कर हिननि जे लाइ, तूं बि मूंखां माफ़ी घुरंदो कर, मूं बि हिननि खे माफ़ कयो। त नरम दिल हुजणु हिकु माफ़ीअ जो सबबु आहे। जेको माण्हू ॿियनि खे दरगुज़र कंदो, माफ़ कंदो, अलाह से फरमायो उहो मूंखां वधीक सख़ी आहे छा, मां बि हुनखे माफ़ करे छॾींदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन्हनि सिफ़तुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।